त हिकिड़ी थॉट मूंखे हिकिड़ी सोच ॾियणी पई त उन में मां शाबाशी ॾींदुमि उन्हनि ॿारनि खे बि ऐं ज़ाहिर आहे उन जे पोयां जेका महिनत हूंदी उहे उस्तादनि जी हूंदी। छो जो स्टेज ताईं अचण ई हिकु ॾुखियो अमल हूंदो आहे, वरी स्टेज ते अची करे ॻाल्हाइण या जेको स्टेज ड्रामो हुयो उनखे बहितरीन तरीक़े सां परफॉर्म करणु, न सिर्फ़ उन जे पोयां महिनत हूंदी लेकिन उन ॿारनि खे बि जस ऐं शाबाशी हुजे। जीअं साईं हिते चए पियो त जेको प्राइमरी स्कूल आहे उहा कंहिं बि इमारत जी DPC हूंदी आहे, बुनियाद हूंदो आहे। न सिर्फ़ तइलीम जो बुनियाद आहे, ईअं सम्झो ही हिते वेठल ॿार इहे क़ौम जा बुनियाद आहिनि ऐं उस्ताद इन क़ौम जा राज़ा आहिनि। हिकु दफ़ा कंहिं पत्थर तराश जेको संग तराश हूंदो आहे, जेको पत्थर मां बहितरीन क़िस्म जा मुजसमा ठाहींदो आहे, उन खां कंहिं सवाल कयो त हिन पत्थर मां तव्हां हेतिरा ख़ूबसूरत डिज़ाइन कीअं था ठाहियो? त हुन जो जवाबु हो त तस्वीर त पत्थर में मौजूदु हूंदो आहे, मां त सिर्फ़ु वाधू पत्थर कढींदो आहियां हुन मां, उहा तस्वीर ऑलरेडी उन पत्थर में मौजूदु हूंदो आहे। त ही जेके ॿार आहिनि इन्हनि में कुदरती सलाहियत हिकिड़ी मौजूदु हूंदी आहे, लेकिन उस्ताद जी बि हिकिड़ी कारीगरी हूंदी आहे त उन सलाहियत खे ॿाहिरि कढे। त जीअं मां गुज़ारिश कई त तारीख़ इन ॻाल्हि ते शाहिद आहे, 200 साल पोइ ते वञो, 300 साल पोइ ते वञो, अञा वञो इंसान जी इर्तिका खे ॾिसो, पत्थरनि जो दौर अञा पोइ ते हलिया वञो, त आहिस्ता आहिस्ता इंसान जी जेका तरक़ी थी आहे उहा तइलीम सां ॻंढियल आहे। ऊंदाहिनि जो दौर ख़तमु थियो आहे, जेका रोशनी आई आहे उहा बि तइलीम जे करे ई आई आहे। ऐं इंसान खे जॾहिं ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम चयो वियो त उन जे पोयां फिलॉसफी इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ आहे, उहा इक़रा पढ़ण वारी फिलॉसफी आहे। त उहा पढ़ाई आहे, इंटेलेक्ट, उहा असांखे मुख़्तलिफ़ करे थी ॿियनि शयुनि खां। ॿिया जेके बींग्स आहिनि हिते तक़रीबन 18 मिलियन स्पीशीज़ आहिनि किंगडम एनिमलिया में, उन में इंसान खे फ़ोक़ियत इन करे मिली आहे त असां वटि पावर ऑफ पेन आहे ऐं इहा